अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। अदा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? किथां पिया ॻाल्हायो? जी मां उस्ताद मोहम्मद सलीम जमाली साईं स्कूल शेर मोहम्मद जी वांड तालको सिजावल जूणे जो यूसी हैदर चांदी खां थो ॻाल्हायां सर। जी जी साईं, हुकुम कयो। उस्ताद हुकुम सर कयो। इहो जी जी साईं स्कूल जी बिल्डिंग तक़रीबन 4 सालनि खां बाद ठही आहे। स्कूल में कंहिं क़िस्म जी सहूलियत या मुयसर न कई वई आहे। जंहिंमें तव्हांजो फर्नीचर थियो स्कूल जो साईं, जंहिंमें नलको बि कोन्हे, जंहिंमें स्कूलनि जी फिटिंग बिजली जी बि सिस्टम कोन्हे, त ॿार मतिलबु ॾींहं तते जो गर्मी में छाते वेही पढ़नि। या हुकूमत खे, पीओ खे, डीओ खे ऐं डायरेक्टर खे ॿिन्ही चइनी खे असां अर्ज़ु आहे कि महिरबानी करे इहा शइ असांखे मुहैया करे ॾियनि त बहितर आहे। यानी तव्हांजी माना मक़सदु आहे त हाणे स्कूल जी बिल्डिंग मिली आहे पर हुन में नलको बि कोन्हे, फर्नीचर बि कोन्हे ऐं बिजली जी फिटिंग बि कोन्हे। हाणे गर्मियूं अचनि पियूं त माना त इहे शयूं मुहैया हुजनि त जीअं नंढड़नि मासूम ॿारनि शागिर्दनि खे जीअं माना तकलीफ़ न थिए पढ़ाई जे हिसाब सां या वरी गर्मी आहे। जी जी ईअं थियणु खपे साईं। स्कूल नंढड़े ॿारनि जे लाइ तकलीफ़ आहे, गर्मी जी मौसम में ॿार पाणी जे लाइ पीअण जे लाइ परेशान आहिनि। नलको जो लॻल हूंदो स्कूल जे वेझो त पीअण जी सहूलियत बि मौजूदु हूंदी। जेकर फिटिंग थियल हूंदी त पखा खणण में पखनि जी सहूलियत हूंदी। बिल्कुलु डीओ जो कमु आहे। जी सर, जी 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 बिल्कुलु बिल्कुलु साईं बिल्कुलु। फर्नीचर थियो या नलको थियो या मिसाल हिकिड़ो सन्हियूं सन्हियूं शयूं इहे फिटिंग वग़ैरह जेकी थी, बिल्कुलु सर बिल्कुलु इहे त इन्हनि जे हथ आहिनि न। जी जी बिल्कुलु सर। हाणे पोइ इहे बि नथा कराए सघनि तालके में त पोइ बाक़ी हेॾियूं तनख़्वाहूं खणण वेहण रुॻो पोइ मीटिंगियूं ऐं पोइ अलाए यूनियन जे पोयां आहिनि रुॻो। बसि अलाह हिदायत ॾिनो जॾहिं स्कूल जे इंतिज़ामनि सां संभाले सघनि, स्कूल जे कमकार जे भलाई जे लाइ, ॿारनि जी भलाई जे लाइ नथा करे सघनि त पोइ अहिड़ी टीओ शिप हुजे या डीओ साहिब जी शिप हुजे, कहिड़े कम जी साईं? स्कूल खे सहूलियत त मुहैया कनि। ठीकु आहे साईं, मां उस्ताद साईं, तव्हां उस्ताद आहियो, मोहतरम आहियो, छो जो तव्हां वेठा अहिड़ी कुर्सी ते आहियो, उहिदे ते आहियो, ईअं सम्झो त असां बि तव्हांजा शागिर्द अदब जे हिसाब सां इनशा ऐं तव्हां कॉल कई आहे हिन तव्हांजे आवाज़ खे सोशल मीडिया ते रखी, बिल्कुलु मां उन्हनि ताईं आवाज़ पहुचाईंदुसि। अलाह कंदो, अलाह जो हबीब कंदो त अलाह उन्हनि खे हिदायत बि ॾींदो ऐं स्कूल जे लाइ इहे फर्नीचर या नलको या बिजली जी फिटिंग वग़ैरह इहे बि ॾींदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी साहिब तव्हांजी।